ओम शांति। अॼु जी मिली तारीख़ 28/9/2024। अॼु मिठा मिठा बाप दादा चवंदा मीठे मीठे ॿार जॾहिं तव्हां नंबरवार सतो प्रधान ठहींदव तॾहिं इहे नेचुरल क्लैमिटीज़ बि विनाश फोर्स वधंदो ऐं इहा पुराणी दुनिया समाप्त थी वेंदी। प्रश्न: कहिड़ो पुरुषार्थ करण वारे ॿारनि खे पूरो वरसो प्राप्त थींदो आहे? उत्तर आहे पूरो वरसो वठिणो आहे त पहिरियों बाप खे पंहिंजो वारिस ठाहिणो पवंदो। पूरो वरसो वठिणो आहे त पहिरियों बाप खे पंहिंजो वारिस ठाहिणो पवंदो। वारिस ठाहियो अर्थात जो कुझु तव्हां वटि आहे उहो सभु कुझु बाप ते बलिहारी वञो। बाप खे पंहिंजो ॿारु ठाहे छॾियो त पूरो वरसो जे अधिकारी थी वेंदो। ॿियो आहे संपूर्ण पवित्र ठहो तॾहिं पूरो वरसो मिलंदो। ॿियो आहे संपूर्ण पवित्र ठहो तॾहिं पूरो वरसो मिलंदो। संपूर्ण पवित्र न त मोछड़ा खाए करे थोरी सी मानी मिली वेंदी। त बाप खां पूरो वरसो वठण लाइ सभु कुझु जेकी बि चीज़ असांजी हुई असांखे कंहिं ॾिनी हुई उहो सभु कुझु हाणे बाप जे नाम करे छॾियो। बाप खे पंहिंजो ॿारु ठाहे छॾियो। ॿारु ठाहींदव त सभु कुझु ॿार जो ई हूंदो आहे, है न। संपूर्ण पवित्र ठहिणो आहे। संपूर्ण पवित्र न ठहींदासीं त मोछड़ो थोरो सो मानी मोछड़ो खाई करे थोरी सी मानी अर्थात रोटी मिलंदी। ओम शांति। ॿारनि खे सिर्फ़ु हिक जी यादि में न वेहणो आहे, टिनि जी यादि में वेहणो आहे। बल हिकु ई आहे परंतु तव्हां ॼाणंदा आहियो उहे बाप बि आहे, शिक्षक बि आहिनि, असांजा सतगुरू बि आहिनि। असां सभिनि खे वापसि वठी वञण लाइ आया आहिनि। इहा नई ॻाल्हि तव्हां ई सम्झंदा आहियो। ॿार ॼाणंदा आहिनि उहे त भक्ति सेखारींदा आहिनि, शास्त्र ॿुधाईंदा आहिनि। उहे सभु आहिनि मनुष्य। इन्हनि खे त मनुष्य न चईंदासीं न, इहे त निराकार आत्माउनि खे वेही सम्झाईंदा आहिनि, पढ़ाईंदा आहिनि। आत्मा शरीर द्वारा ॿुधंदी आहे। इहे ज्ञान बुद्धि में हुजणो खपे। हाणे तव्हां बेहद जे बाप जी यादि में वेठा आहियो। बेहद जे बाप चईंदा आहिनि रूहानी ॿार मूंखे यादि करो त तव्हांजा पाप कटिजी वेंदा। हिते शास्त्र आदि जी कोई ॻाल्हि कोन्हे। ॼाणंदा आहियो बाप असांखे राजयोग सिखलाइनि था। केतिरो भारी टीचर आहे, ऊच ते ऊच आहे त पद बि ऊच प्राप्त कराईंदा आहिनि। जॾहिं तव्हां सतोप्रधान ठही वेंदव नंबरवार पुरुषार्थ अनुसार तॾहिं पोइ लड़ाई लॻंदी, नेचुरल क्लैमिटीज़ बि थींदियूं। इहे यादि बि ज़रूरु करिणो आहे न। बुद्धि में सॼो ज्ञान बि हुजणो खपे। सिर्फ़ु हिकु ई बार पुरुषोत्तम संगम युग ते बाप अची करे नई दुनिया जे लाइ हिकु ई बार बाप अची करे सम्झाईंदा आहिनि नई दुनिया जे लाइ इहो पूरो ज्ञान। नंढा ॿार बि बाप की यादि कंदा आहिनि न। तव्हां बि समझदार आहियो, ॼाणंदा आहियो बाप की यादि करण सां विक्रम विनाश थींदा ऐं बाप सां ऊच पद पाईंदासीं। इहे बि ॼाणंदा आहियो हिन लक्ष्मी नारायण नई दुनिया में जो पद पातई उहो शिव बाबा खां पातई। इहे लक्ष्मी नारायण ई 84 जो चकर लॻाए करे हाणे ब्रह्मा सरस्वती ठहिया, है न। इहे बि ॼाणंदा आहियो कि न लक्ष्मी नारायण नई दुनिया में जो पद पातई उहो शिव बाबा सां ई पातई। ये लक्ष्मी नारायण ही पोइ 84 चकर लॻाए करे हाणे ब्रह्मा सरस्वती ठहिया आहिनि। इहे ई पोइ लक्ष्मी नारायण ठहींदा। हाणे पुरुषार्थ कंदा आहियो। सृष्टि जे आदि मध्य अंत जो तव्हांखे ज्ञान आहे। हाणे तव्हां अंधश्रद्धा सां देवताउनि जे अॻियां मथो न झुकाईंदव। देवताउनि जे अॻियां मनुष्य मथो वञी करे झुकाईंदा आहिनि, पंहिंजे खे पतित सिद्ध कंदा आहिनि। चईंदा आहिनि तव्हां सर्वगुण संपन्न आहियो, असां पापी विकारी, कोई गुण न आहे। तव्हां जंहिंजी महिमा ॻाईंदा आहियो हाणे तव्हां स्वयं ठहो था, है न। असां जंहिंजी महिमा ॻाईंदा आहियूं असां उहो स्वयं ठहूं था। चईंदा आहिनि बाबा इहे शास्त्र आदि कॾहिं खां पढ़णु शुरू कयो? बाबा चईंदा आहिनि जॾहिं खां रावण राज्य शुरू थियो। इहे सभु भक्ति जी सामग्री आहे न। तव्हां जॾहिं हिते वेंदा आहियो त बुद्धि में सॼो ज्ञान धारण हुजणो
असां जॾहिं हिते वेंदा आहियूं त बुद्धि में सॼो ज्ञान धारण हुजिणो खपे, है न। ॾिसो दुनिया में माण्हू, हाणे असां बि अगरि सर्विस जे लाइ हुते वञूं त असांखे बि युक्ति सां कमु कढणो आहे ताकी उन्हनि खे बुरो बि न लॻे, है न। उहो त हथ जोड़े मथो सम्झो की मंदर में तव्हां वञी करे करो था त हुननि खे बि असां भले हुननि उहो चवनि, लेकिन असां उन्हनि खे सेखारियूं कि असां कहिड़ो पाप कयो आहे जो असां हिननि जे अॻियां सिर था झुकायूं, हिननि खे वॾो पाण खे नंढो था सम्झूं। बल्कि चऊं था असां हिननि खे तव्हां माता पिता आहियो, त माता पिता जे अॻियां ईअं सर झुकाए करे थोरी वेहिबो। त यथार्थ अर्थ सम्झाइणो आहे। त बाबा चवनि था इहो भक्ति जी सामग्री आहे। तव्हां हिते जॾहिं वेंदा आहियो बुद्धि में सॼो ज्ञान धारण हुजणो खपे। ये संस्कार आत्मा खणी वेंदी आहे, भक्ति जा संस्कार न वेंदा। भक्ति जे संस्कार वारा पुराणी दुनिया में मनुष्य वटि ई जनम वठंदा, है न। भक्ति जा संस्कार सतयुग में न खणी वेंदासीं, जेका हिते अंत में उहा जो बाबा चईंदा आहिनि न अंत जी स्थिति। सम्झो कोई कंहिंखे बाबा जो दर्शन अंत में गणेश जे रूप में थियो त उहो ई संस्कार खणी वेंदो। पोइ भक्ति में जॾहिं ईंदो तॾहिं उहा संस्कार वारे भक्ति जे संस्कार वारा पोइ वापसि द्वापर कलयुग में मनुष्य वटि ई जन्म वठंदा। ये बि ज़रूरी आहे। तव्हांजी बुद्धि में ये ज्ञान जो चक्कर हलणो खपे। साथ साथ बाबा खे बि यादि करिणो आहे। बाबा असांजो बाप ई आहे न। बाप खे यादि कयो त विक्रम विनाश थींदा। बाबा असांजो टीचर बि आहे त पढ़ाई बुद्धि में अची वेंदी। बाप खे यादि कंदासीं त बाप जो वरसो स्वर्ग ऐं विक्रम बि विनाश थी वेंदा। स्वर्ग टीचर खे यादि कंदासीं त बुद्धि में सॼी पढ़ाई ऐं सृष्टि चक्र जो ज्ञान बुद्धि में अची वेंदो, जंहिंसां तव्हां चक्रवर्ती महाराजा महारानी ठहींदो। जॾहिं टीचर खे यादि कंदासीं टीचर जे रूप में त सॼो ज्ञान अची वेंदो, ज्ञान बुद्धि में ईंदो। हिन ज्ञान जी धारणा बुद्धि में दोहराइण सां ई त चक्रवर्ती महाराजा महारानी ठहींदासीं न, है न। सतगुरु जी यादि आई त सतगुरु जी श्रेष्ठ मत यादि अची वेंदी। यादि जी यात्रा हली पोइ बाबा थोरी देरि सभिनि खे यादि कराई कि हाणे बाप जे संबंध में यादि करो, टीचर जे संबंध में यादि करो, सतगुरु जे संबंध में यादि करो, है न। त बाबा चई हाणे ओम शांति। वरी खां मुरली शुरू थी। भक्ति ऐं ज्ञान बाप खे चइबो आहे ज्ञान जो सागर। उन्हनि खे भक्ति जो सॼो मालूम आहे। भक्ति कॾहिं खां शुरू थी, भक्ति पूरी थींदी आहे कॾहिं, सभु कुझु मालूम आहे। मनुष्यनि खे पतो न आहे। बाप ई अची करे सम्झाइनि। सतयुग में त देवी देवता विश्व जा मालिक हुयो। हुते भक्ति जो नाम न हुयो, हिकु बि मंदिर न हुयो, सभु देवी देवता ई हुया। पुठियां जॾहिं अधु दुनिया पुराणी थींदी आहे, यानी 2500 वर्ष पूरा थींदा आहिनि अथवा त्रेता ऐं द्वापर जो संगम थींदो आहे, तॾहिं रावण अर्थात विकार ईंदा आहिनि। संगम त ज़रूरु खपे न। त्रेता ऐं द्वापर जे संगम ते रावण ईंदो आहे, जबकि देवी देवता वाम मार्ग में किरंदा आहिनि। इहे सिवाइ तव्हांजी कोई ॼाणंदो ई न आहे। बाप ई ईंदा आहिनि कलयुग अंत ऐं सतयुग जी आदि जे विच में। संगम ते ॿियो रावण ईंदो आहे। संगम ते ॿियो रावण ईंदो आहे। बाबा त कलयुग अंत ऐं सतयुग आदि जे संगम ते ईंदा आहिनि ऐं रावण ईंदो आहे त्रेता ऐं द्वापर जे संगम ते। हाणे हुन संगम खे कल्याणकारी न चईंदासीं, हुनखे त अकल्याणकारी चईंदासीं। बाप जो ई नाम कल्याणकारी आहे। द्वापर में अकल्याणकारी युग शुरू थी वेंदो आहे। बाप त आहे चैतन्य बीज रूप। उन्हनि खे सॼे झाड़ जी नॉलेज आहे न। उहो बीज बि अगरि चैतन्य हुजे त सम्झावे मुंहुं में इहे झाड़ मुंहुं मां इहे झाड़ कीअं निकिरंदो आहे, परंतु जड़ हुजण जे कारण ॿुधाए न सघंदो आहे। असां सम्झी सघंदा आहियूं कि बीज विझण खां पहिरियों झाड़ नंढो निकिरंदो आहे, पोइ वॾो थी फल ॾियणु शुरू कंदो आहे, परंतु चैतन्य ई सभु कुझु ॿुधाए सघंदा आहिनि।
जिसे बाबा बीजा। दुनिया में त अॼुकल्ह मनुष्य छा छा कंदा रहंदा आहिनि, इन्वेंशन कढंदा रहंदा आहिनि, चंद्रमा ते वञण जी कोशिशि कंदा आहिनि। ये सभु ॻाल्हियूं हाणे तव्हां ॿुधो था, चंद्रमा तरफ़ केतिरो ऊचो लाखों माइल्स ताईं हली वेंदा आहिनि जांच करण लाइ कि ॾिसूं चंद्रमा छा चीज़, समुद्र में केतिरो परे ताईं हली वेंदा आहिनि, जांच कंदा आहिनि, परंतु अंत त पाए न सघे। पाणी एरोप्लेन में मथे वेंदा आहिनि, उन्हनि खे पेट्रोल एतिरो विझणो पए जो वापसि बि अची सघनि। आकाश बेहद आहे, सागर बि बेहद आहे। जीअं उहो बेहद जो ज्ञान सागर आहे, उहो हीअं पाणी जो बेहद जो सागर आहे। बाबा बेहद जो ज्ञान सागर आहे न, उहे हीअं पाणी बि न, माण्हू वेंदा आहिनि न पाणी जे अंदरि, आसमान में बि परे परे वेंदा आहिनि, ग्रहनि वटि वेंदा आहिनि। आकाश तत्व बि बेहद आहे, धरती बि बेहद आहे। हलंदा वञो, सागर जे हेठां पोइ धरती आहे, सागर जे हेठां पोइ धरती आहे न। किथे किथे पाणी खे सुखाए करे पोइ धरती अची वेंदी आहे न। पहाड़ी केते बीठी आहे, धरती ते ई बीठी आहे न। पोइ धरती खे खोदंदा आहिनि त पहाड़ निकिरी ईंदा आहिनि, उन जे हेठि पोइ पाणी बि निकिरंदो आहे। ॾिसो माण्हुनि खे, साइंस वारनि खे त केॾी इन्वेंशन, हिन जे हेठां छा आहे, पहाड़ तोड़े ॾिसूं पोइ छा हूंदो आहे। पोइ पहाड़ जे हेठां धरती हूंदी। पोइ बाबा चवंदा आहिनि पहाड़ केते बीठो आहे, धरती ते बीठो आहे। पोइ धरती खे खोदंदा आहिनि त पहाड़ निकिरी ईंदो आहे, पोइ पाणी निकिरी ईंदो आहे। सागर बि धरनी ते आहे न, उनजो कोई अंत न पाए सघंदा आहियूं कि केसि ताईं पाणी आहे, केसि ताईं धरती आहे। परम पिता परमात्मा जो बेहद जो बाप आहे, उन जे लाइ बेअंत न चईंदा आहिनि। मनुष्य पर चईंदा आहिनि ईश्वर बेअंत आहे, माया बि बेअंत आहे, परंतु तव्हां सम्झंदा ईश्वर त बेअंत न थी सघे न। बाक़ी ये आकाश, ये 5 तत्व, आकाश, वायु, धरती, ये सभु बाबा चईंदा आहिनि। बाक़ी आकाश बेअंत आहे। ये 5 तत्व जेका आहिनि, ये हिन समय तमो प्रधान थी आहिनि। जेका बेअंत असां चऊं था न, आकाश, पाणी, बाबा जेके बेअंत चए था, ये तमो प्रधान थी आहिनि। पहिरियों सतो प्रधान हुया, हाणे बाबा अची करे वरी सभिनि खे सतो प्रधान ठाहिनि था। हिन पाणी, आकाश, धरती, वायु, सभु ग्रहनि खे बि बाबा सतो प्रधान ठाहिनि था। त बाबा चवनि था केतिरी नंढी सी आत्मा 84 जन्म भोगती आहे, ये चक्कर फिरंदो ई रहंदो आहे। ये अनादि नाटक आहे, हिन जो अंत न थी सघंदो आहे। ये परंपरा सां हलियलु आहे, कॾहिं खां शुरू थियो, ये चऊं त पोइ अंत बि थिए न। ये परंपरा खां नाटक हलंदो ई रहंदो आहे। कॾहिं खां ये नाटक शुरू थियो, पोइ हिन जो अंत बि चऊं। अगरि असांखे पतो, बाबा चईंदा आहिनि कि इहा नाटक त अनादि आहे, ये परंपरा खां हली आहे, कॾहिं खां शुरू थियो, ये चऊं त पोइ अंत बि थिए। बाक़ी ॻाल्हियूं सम्झण जूं आहिनि, कॾहिं खां नई दुनिया शुरू थींदी आहे, पोइ पुराणी थींदी आहे, है न। हीअ त हलंदो ई रहंदो आहे, ईअं न चई सघंदी छोजी स्टॉप थींदो ई न आहे त शुरू बि न थींदो, फिरंदो ई रहंदो आहे। जीअं घड़ी हूंदी आहे न, उहो चकर काटंदी रहंदी आहे। त हुनखे ईअं न चईंदासीं इहे 12 बजे खां शुरू थींदी आहे, न, इहे चकर काटंदी रहंदी आहे। त बाबा असांखे चईंदा आहिनि कि पोइ इहे 5000 वर्ष जो चकर फिरंदो ई रहंदो आहे। हाणे तव्हां ॼाणंदा आहियो, बाक़ी उन्हनि त तुका अर्थात गपोड़ा लॻाए छॾिया अथनि, है न। शास्त्रनि में लिखियो आहे कि सतयुग जी आयु एतिरी लाखों वर्ष हुई। त मनुष्य ॿुधंदे उन्हनि खे ई सच सम्झी वठंदा आहिनि। इहे पतो न पवंदो आहे भॻवानु कॾहिं अची करे पंहिंजो परिचय ॾींदो आहे। सॼी दुनिया में हर हिकु उन ई ग्रंथ शास्त्रनि खे पढ़ी हाणे पक्का थी विया आहिनि। हाणे हिकदमि शिव बाबा अची करे नयो ज्ञान ॾियनि था, त उन में बि सम्झण में माण्हुनि खे को
कोई सम्झंदो आहे, कोई ॿुधी करे पोइ वञी करे विघ्न बि विझंदो आहे। त ॾिसो स्थापना में कहिड़ी ॻाल्हियूं थींदियूं आहिनि। बाबा चवंदा आहिनि ॾिसो दुनिया में त माण्हू उहो ॿुधंदे पोइ सच सम्झी वठंदा आहिनि। इहो पतो न पवंदो आहे भॻवानु कॾहिं अची करे पंहिंजो परिचय ॾींदा, न ॼाण जे कारण चई ॾींदा आहिनि कलयुग जी आयु 5000 वर्ष अञा पई आहे। जेसि ताईं तव्हां न सम्झायो, हाणे तव्हां निमित थी सम्झाइण लाइ, हाणे तव्हां निमित आहियो सम्झाइण लाइ कि कल्प 5000 वर्ष जो ई हूंदो आहे, न कि लाखों वर्ष जो। भक्ति मार्ग जी केतिरी सामग्री आहे। मनुष्यनि खे पैसा हूंदा आहिनि त पोइ ख़र्चो कंदा आहिनि। बाप चवंदा आहिनि मां तव्हांखे केतिरा पैसा ॾेई करे वियमि। बेहद जो बाप त ज़रूरु बेहद जो ई वरसो ॾींदा न। इन सां सुख बि मिलंदो आहे, आयु बि वॾी हूंदी आहे। बाप ॿारनि खे चवंदा आहिनि मुंहिंजा लाडला ॿार आयुष्मान भव। हुते तव्हांजी आयु 150 वर्ष रहंदी, कॾहिं काल तव्हांखे खाईंदो न। बाप वर ॾींदा आहिनि, तव्हांखे आयुष्मान ठाहींदा आहिनि, तव्हां अमर ठहींदा आहियो न। हुते कॾहिं अकाले मृत्यु न थींदी आहे, हुते तव्हां ॾाढा सुखी रहंदा आहियो। हिन करे चइबो आहे सुखधाम। आयु बि वॾी हूंदी आहे, धन बि ॾाढो मिलंदो आहे, सुखी बि ॾाढा रहंदा आहिनि न। आयु बि ॾाढी वॾी हूंदी आहे, उते धन बि मिलंदो आहे, सुखी बि रहंदा आहिनि। कंगाल सां सिरताज ठही वेंदा आहिनि न, कंगाल सां सिरताज ठही वेंदा आहिनि। तव्हांजी बुद्धि में आहे बाप ईंदा आहिनि देवी देवता धर्म जी स्थापना करणु। उहो त ज़रूरु नंढो झाड़ हूंदो न। जॾहिं बाबा ईंदा आहिनि देवी देवता धर्म जी त उहो पहिरियों नंढो झाड़ हूंदो। हुते त हिकु ई धर्म हूंदो, हिकु राज्य, हिकु भाषा हूंदी। हुनखे चइबो आहे विश्व में शांती। सॼे विश्व में असां ई पाठधारी आहियूं, इहा दुनिया न ॼाणदी आहे। उन समय असां ई पाठधारी हुआसीं। अगरि ॼाणे त ॿुधाए कॾहिं खां असां पाठ वॼाईंदा आहियूं। हाणे तव्हां ॿारनि खे बाप सम्झाईंदा आहिनि, गीत में बि आहे बाबा सां जो मिलंदो आहे सो ॿियो कोई सां न मिलंदो आहे। सॼी पृथ्वी आसमान सॼे विश्व जी राजधानी बाबा ॾेई छॾींदा आहिनि। इहे लक्ष्मी नारायण विश्व जा मालिक हुया। पोइ जो राजा ऐं वादी हूंदा उहो भारत जा हूंदा। पोइ द्वापर युग खां पहिरियों इहे सतयुग में विश्व जा मालिक हुया। गायन बि आहे जो बाबा ॾींदा आहिनि, उहो ॿियो कोई न ॾेई सघे। बाप ई अची करे प्राप्ति कराईंदा आहिनि त इहो सॼो ज्ञान असांजी बुद्धि में रहणो खपे। जो कोई खे सम्झाए, जो कोई खे बि असां सम्झाए सघूं, एतिरो सम्झण जो आहे। हाणे सम्झो केरु सम्झाए केरु सघंदो आहे। बाबा चईंदा आहिनि न जंहिंजो सॼो ॾींहुं बुद्धि में ज्ञान फिरंदो रहंदो आहे उहो ई 8 रत्ननि में ईंदो। जो एतिरो सम्झण जो आहे। हाणे सम्झाए केरु सघंदो आहे जो बंधन मुक्त हूंदो। बाबा वटि जॾहिं कोई ईंदा आहिनि त बाबा पुछंदा आहिनि केतिरा ॿार आहिनि त चवंदा आहिनि 5 ॿार पंहिंजा आहिनि ऐं 6ठो ॿार शिव बाबा आहे। त ज़रूरु सभिनि खां वॾो ॿार ठहिरियो न। शिव बाबा जो ठही आहे त शिव बाबा पंहिंजो ॿार ठाहे विश्व जो मालिक ठाहे ॾींदा आहिनि। ॿार वारिस थी वेंदा आहिनि न। इहे लक्ष्मी नारायण शिव बाबा जी पूरा वारिस आहिनि त शिव ॿार वारिस थी वेंदो। शिव बाबा पंहिंजो ॿार ठाहे पोइ असांखे विश्व जो मालिक ठाहे ॾींदा आहिनि। छो जो ॿार त वारिस हूंदो आहे। लक्ष्मी नारायण शिव बाबा जा पूरा वारिस आहिनि। अॻियां जन्म में शिव बाबा हिननि खे सभु कुझु ॾेई विया न। त वरसो ज़रूरु ॿारनि खे मिलणो खपे। बाबा चवंदा आहिनि मूंखे वारिस ठाहियो पोइ ॿियो कोई न ठाहे। हिकु बार मूंखे वारिस ठाहियो त पोइ ॿियो कोई खे बि वारिस न ठाहे सघंदा आहे। चवंदा आहिनि बाबा इहो सभु कुझु तव्हांजो आहे, तव्हांखे पोइ तव्हांजो पोइ असांजो आहे। तव्हां असांखे सॼे विश्व जी बादशाही जो वरसो ॾींदा आहियो। छो जी तव्हांखे जो कुझु हुयो उहो ॾेई छॾियो। हाणे तव्हांखे सॼे विश्व जी बादशाही जो वरसो बाबा असांखे ॾींदा आहिनि। छो जी तव्हांजो जो कुझु हुयो उहो तव्हां असांखे ॾेई छॾियो।
हाणे असां बाबा खे पंहिंजो वारिस ठाहींदासीं त बाबा बि असांखे पूरे विश्व जी बादशाही ॾींदा आहिनि। त ड्रामा में इहे न हूंदा अर्जुन जो विनाश बि ॾेखारियो, अर्जुन खे विनाश बि ॾेखारियो त चतुर्भुज बि ॾेखारियो। भई सभु विनाश थिए थो, चतुर्भुज बि ॾेखारियो अर्जुन खे। अर्जुन कोई ॿियो न आहे, इन्हनि खे साक्षात्कार थियो ब्रह्मा बाबा खे शुरू में विनाश जो बि साक्षात्कार थियो हुयो ऐं चतुर्भुज जो बि साक्षात्कार थियो हुयो कि मां कीअं विश्व जो मालिक थो ठहां। त बाबा चईंदा आहिनि ॾिसो राजा ई मिलंदी आहे त छो न शिव बाबा खे वारिस ठाहीं। ब्रह्मा बाबा चईं कि मूंखे एॾी वॾी राजा ई मिले थी त इहे सभु कुझु मां शिव बाबा जे नाम करे थो छॾां, उहो पोइ असांखे वारिस ठाहींदा। इहो सौदो त ॾाढो सुठो आहे, कॾहिं कोई सां कुझु पुछी, इहो सौदो त ॾाढो सुठो आहे, कॾहिं कोई सां कुझु पुछे ई न। ब्रह्मा बाबा कंहिंखां पुछे ब्रह्मा बाबा, ये त हिकदमि नई ॻाल्हि हुई। भई अगरि हू कंहिं देहधारी गुरू वटि वञे की भई मूंखे ईअं साक्षात्कार थो थिए त मां शिव बाबा खे ॾियां सभु हुननि जे नाम ते, कंहिंखां बि न पुछे। बसि शिव बाबा ॾिसो इहा बि ॻाल्हि थी न, असांखे कोई साक्षात्कार थिए या ईअं थिए, नॉर्मल इंसान त सोचे भई मूंखे ईअं छा थो थिए, मूंखे ईअं संकल्प छो था अचनि, पोइ उहा चईंदा अच्छा हिन गुरू वटि वञ, हीअं कर दुनिया में थींदो आहे न। ऐं ब्रह्मा बाबा जा त केॾा सारा गुरू हुया, लेकिन ब्रह्मा बाबा कई गुप्त सभु कुझु ॾेई छॾे। बसि ब्रह्मा बाबा खे साक्षात्कार थियो, हाणे विनाश थियण आयो आहे। शिव बाबा मूंखे एॾो वॾो विश्व जो बादशाही थो ॾे त शिव बाबा चवनि था हाणे हीअ सभु गदाई छॾो, त सभु शिव बाबा जे नाम करे छॾे, गुप्त दान करे छॾे। कंहिंखे छा पतो इन्हनि खे छा थी वियो, के न सम्झो इन्हनि खे वैराग्य अची वियो, शायदि के सम्झो इन्हनि खे वैराग्य अची वियो, शायदि सन्यासी ठही विया। त इहे ॿार बि चईंदा आहिनि 5 ॿार त पंहिंजा, बाक़ी हिकु ॿार असां इन्हनि खे ठाहींदा आहियूं। त जीअं ब्रह्मा बाबा कईं त उअं हीअं ॿार बि जेका आया हूंदा हुते त उन्हनि चयो भई 5 ॿार ईअं आहिनि, हिकु शिव बाबा आहे। इन्हनि सां सभु कुझु बाबा जे अॻियां रखी छॾियो, जंहिंसां ॾाढी सर्विस थी। बाबा खे ॾिसी करे सभिनि खे ख़्यालु आयो, सभु घर बार छॾे हली आया। पोइ ब्रह्मा बाबा ईअं कई, पोइ सभिनि खे ख़्यालु आयो, पोइ सभु घर बार छॾे आया। हुतां खां हंगामा शुरू थियो घर बार छॾण जी। उन्हनि हिमत ॾेखारी, शास्त्रनि में लिखियलु आहे भट्टी ठही, छोजी उन्हनि खे एकांत ज़रूरी खपे, सिवाय बाप जी कोई यादि न अचे, मित्र संबंधी आदि जी बि यादि न रहे, छोजी आत्मा जो पतित थी आहे, उनखे पावन ज़रूरु ठहिणो। त पोइ जो शास्त्रनि में बि इहे ॻाल्हियूं आहिनि त उन्हनि जो यथार्थ अर्थ इहो आहे। बाप चईंदा आहिनि गृहस्थ व्यवहार में रहंदे पवित्र रहो न, घर गृहस्थी में बि रही करे जंहिं समय असांखे कर्म करिणो हुन समय कर्म क्षेत्र में बि बाबा सां गॾु अचो, कर्म करो, पोइ वापसि बुद्धि मथे, वापसि पंहिंजे इंद्र सभा में पहुची वञो, मनसा सां सर्विस कंदा हलो, सभिनि खे बाबा जी शक्ति ॾींदा हलो, ताकी सभी आत्माउनि खे अनुभव थिए, बाबा जी पहचान थिए, शक्ति मिले, गुण मिले। त बाबा चईंदा आहिनि कि मित्र संबंधी आदि जी बि यादि न रहे, श्री आत्मा जो पते त हुनखे पावन ठहिणो आहे ज़रूरु। बाप चईंदा आहिनि गृहस्थ व्यवहार में रहंदे पवित्र ठहो, इन ते मुसीबत ईंदी आहे। चईंदा हुया इहे स्त्री पुरुष जे विच में झगड़ा विझाईंदा आहिनि, इहो ज्ञान, छोजी हिकु पवित्र ठहे ॿियो न ठहे त मारामारी हली वञे। इन्हनि सभिनि मार खाधी, छोजी अचानक नई ॻाल्हि थी हुई,
सभु आश्चर्य खाइण लॻी आहे, इहे छा थियो जो इन्हनि सभिनि एतिरी सभु भॼंदा आहिनि। मनुष्य में सम्झ त न आहे न। एतिरो चईंदा हुया कोई ताक़त आहे, अहिड़ो त कॾहिं थियो न आहे जो पंहिंजो घर बार छॾे करे कोई भॼे, है न। कंहिं बि ज्ञान में, कंहिं बि जेको बि पंथ हूंदो आहे उन में एतिरी त कशिश न हूंदी आहे कि कोई पंहिंजो घर बार ई छॾे वञे। बराबरि जॾहिं बाबा असांजी आत्मा जी जेकी ओरिजिनल क्वालिटी आहे, प्योरिटी, ऐं जेके इहे प्योरिटी वणंदी आहे न, हिकु वैसे त सभिनि आत्मायूं ज्ञान गुण शक्ति स्वरूप आहिनि, नंबरवार सभी आहिनि, लेकिन जंहिं आत्मा खे प्योरिटी वणंदी आहे, अगरि हुनखे इहा रास्तो मिली वञे त उहो त सभु कुझु छॾे करे पहुची वञे न। हिकु सहारो सम्झ में अची वञे कि भॻवानु आयो आहे, भॻवान खां वॾो केरु हूंदो। त बाबा चई उन समय सभिनि खे ईअं लॻियो कि अहिड़ो कहिड़ो ज्ञान आहे, अहिड़ी कहिड़ी शक्ति आहे कि माण्हू घर बार ई छॾे भॼी था वञनि। ड्रामा में इहे सभु चरित्र शिव बाबा जा हुया। कोई हथ खाली भॼी आयो, इहो बि खेल आहे। घर बार आदि सभु छॾे भॼी आया, कुझु बि यादि न रहियो। बाक़ी सिर्फ़ु इहे शरीर आहे जंहिंसां कमु करिणो आहे। आत्मा खे बि याची यात्रा सां पवित्र ठाहिणो आहे, तॾहिं ही पवित्र आत्मायूं वापसि वञी सघंदा आहिनि। स्वर्ग में अपवित्र आत्मा त अची न सघे, क़ाइदो न आहे। मुक्ति धाम में बि पवित्र आत्मा ई खपे। पवित्र ठहिण में ई केतिरा विघ्न पईंदा आहिनि। अॻियां कोई सत्संग आदि में वञण लाइ रुकावट थोरी हूंदी हुई, काथे बि माण्हू हली वेंदो हुयो। हिते पवित्रता जे कारण विघ्न ॾाढा पईंदा आहिनि, है न। हिते ईअं ई था ज्ञान, कई माण्हू ईअं गुप्त रूप में बि ज्ञान ॿुधंदा रहंदा आहिनि ऐं विकार में बि वेंदा आहिनि। भई चईंदा आहिनि असां ज्ञान बि न छॾे सघंदा आहियूं, विकार बि ख़ुदि बि न छॾे सघंदा आहियूं। हिकु थींदो आहे भई पति न त असांखे वञणु न ॾींदो, है न। त हिकु उहो थींदो आहे कि अलाए पति मूंखे वञणु न ॾिए त मूंखे इहे सभु बि करिणो पवंदो। हिकु थींदो आहे कि माण्हू बाबा जे ज्ञान खे बि न छॾे सघंदो आहे ऐं विकारनि खे बि छॾे न सघंदो आहे। त लेकिन जेका पक्का पवित्र आत्मायूं, जंहिं मतिलबु प्रण खणी छॾियो कि मरी वेंदमि लेकिन अॼु खां मां विकार में न वेंदमि, त उन्हनि जे लाइ त पोइ थोरो विघ्न पईंदो आहे पवित्रता जे कारण। बाबा चईंदा आहिनि छो जी अगरि आत्मा खे उच्च पद पाइणो आहे, है न, ऐं कल्प जी उच्च पद ते हुनखे रहणो ई पवंदो, है न। अॻियां कोई अहिड़ो सत्संग आदि वञण में रुकावट थोरी हूंदी हुई। चईंदा काथे बि हली वेंदा हुआ। हिते पवित्रता जे कारण विघ्न ॾाढा पईंदा आहिनि। इहे त सम्झंदा आहिनि पवित्र ठहिण बग़ैर वापसि घर न वञी सघंदासीं, है न। जेके सम्झ में अची वियो भई मूंखे बाबा ईअं चए थो कि हाणे तव्हांखे पवित्र रहणो आहे, अगरि मां हुनजे चए ते न हलंदमि त मूंखे धर्मराजपुरी में सज़ा मिलंदी। हुन समय मुंहिंजा संबंधी थोरी ईंदा मूंखे बचाइण, है न। ऐं मां हाणे पवित्र ठहिणो श्री हाणे असांखे हिकु त मथे बि पवित्र ठही करे हलणो आहे, तॾहिं बिना सज़ा खाए अगरि असांखे मथे हलणो आहे त मूंखे बाबा जी चए ते हलणो ई आहे। ऐं कलयुग ख़तमु थी करे सतयुग अचिणो आहे त हुन दुनिया में बि पवित्र आत्मायूं ईंदियूं, हुते पवित्रता ई हलंदी। त समझदारी कंहिंमें आहे न। कोई चए हाणे तव्हांजो पति मरण वारो आहे, मरण वारो हाणे उहो त मरंदो, पर मूंखे त माण्हू त सोचदो न कि अगरि हुनजे नाम कुझु बि न हूंदो, प्रॉपर्टी आदि, त पंहिंजे ॿारनि खे कीअं पालंदी, काॾे रहंदी। अंत में त माण्हू खे ई थींदो न भई कोई मरण वारो आहे त ठीकु आहे, मरे त मरे, लेकिन प्रॉपर्टी जो हिसो त ॾेई वञे, असांजे नाम त सभु करे वञे। माण्हू छा कराईंदा आहिनि, कागज़नि ते हुननि जा अंगूठा लॻाईंदा, साइन कराईंदा, अगरि उहो न बि करे सघंदो त बि,
पहिरियों त माण्हुनि खे पैसो खपे, घर बार रोटी कपिड़ो खपे न, उहो त मरे थो, हा भई हुनजो दुख त थिए न। त उहो ई आहे कि ज्ञान बि जेके सम्झ में अची वियो कि हाणे दुनिया खलास थियण वारी आहे, हिन खां पोइ अगरि तव्हांखे हुन दुनिया में तव्हांखे वरसो खपे, प्रॉपर्टी खपे, त तव्हांखे हिन जन्म में पवित्र रहणो ई पवंदो। हाणे सभु मथे वेंदा त हुन में मथे वेंदा त सभिनि खे पंहिंजो हिसाब किताब चुकतो करिणो ई आहे, न त मार खाइणी पवंदी। त जेके सम्झ में अची वियो, चलो पैसे बाबा न सम्झी करे अगरि कोई इहे बि सोचे कि भई मूंखे त सत्य में महल थो मिले, मां हिन पति खे विकार ॾियां, अहिड़ो पति कहिड़े कम जो, भाड़ में वञे, मूंखे त महल थो मिले, है न। अगरि माण्हू बाबा खे बि न ॾिसनि, ऐं कई माण्हू ॾिसनि कि मूंखे बाबा थो चयो, मां त केॾे समय खां ई चाहींदी हुअमि, हीअ त मुंहिंजो ओरिजिनल नेचर आहे, है न, हीअ त मुंहिंजो ओरिजिनल नेचर आहे, मां त शुरू खां ई पवित्र आत्मा आहियां, मां त भटकी वई हुअमि, सुठो थियो बाबा, बाक़ी पोइ जो करे माण्हू करणु ॾियो, असांखे त पंहिंजे बाप जे हिसाब सां हलणो आहे न। असांखे त ख़ुदि जी बि त पसंदगी आहे न, ख़ुदि जो बि त फ़ाइदो आहे न, है न। त ॿिन्हिनि केसनि में अगरि कोई समझदार व्यक्ति हूंदो त हुनखे विकार छॾण में महिनत न लॻंदी। त बाबा असांखे चवनि था कि ॾिसो, माण्हुनि सम्झियो हूंदो हुन समय धर्मराज वारा असांखे सजा खाइणी पवंदी, पोइ त पद बि कमु मिलंदो, मोछड़ा न खाईंदासीं त पद बि सुठो मिलंदो, इहे सम्झ जी ॻाल्हि आहे। त तव्हां या त असांजो निजी गुण आहे, या मुंहिंजो बाप मूंखे चए थो, या इनखे छॾण सां मूंखे स्वर्ग में बादशाही मिलंदी, है न, मां बिना सजा खाए परम धाम में वेंदो। त कोई बि ॻाल्हि तव्हां पंहिंजे साम्हूं रखी पवित्र रहो, ऐं बाप जे चए ते पवित्र रहंदा तॾहिं ई तव्हांखे वरसो मिलंदो। छो जो बाबा उन ॾींहुं चई न, दुनिया में अहिड़ा कई माण्हू आहिनि जो पवित्र रहंदा आहिनि, लेकिन उन्हनि खे स्वर्ग जो वरसो न मिलंदो। जो बाप जे चए ते हली करे कंदो, बाबा जी श्रीमत ते हलंदो, उन्हनि खे वरसो मिलंदो। इहे सम्झ जी ॻाल्हि आहे। बाप चईंदा आहिनि, मिठे ॿार तव्हांखे असां वटि अचिणो आहे, इहो पुराणो शरीर छॾे पवित्र ठही, पवित्र आत्मा ठही वेंदा। पोइ 5 तत्व सतो प्रधान नया थी वेंदा, तॾहिं तव्हांजो शरीर नयो सतो प्रधान तव्हांखे मिलंदो, सॼी उथल पातल थी वेंदी। जीअं बाबा हिननि में अची करे वेंदा आहिनि, तीअं आत्मा बिग़ैर कोई तकलीफ़ गर्भ महल में वञी करे वेंदी। पोइ जॾहिं समय ईंदो त ॿाहिरि अची वेंदी, त जीअं बिजली चमकी वेंदी आहे। छो जो पवित्र आत्माऊं जॾहिं शरीर सां गॾु, उहो बि सतो प्रधान शरीर, त केॾी चमक हूंदी न उन्हनि ॿारनि में। ये सभु ड्रामा में नूंद आहे, ये सभु ड्रामा में नूंद आहे। अच्छा, मीठी मीठी सिकिल जे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार और गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। दाना जे लाइ मुख्य सार, आत्मा खे पावन ठाहिण लाइ एकांत जी भट्टी में रहणो आहे। हिकु बाप जे सवाइ ॿियो कोई बि मित्र संबंधी आदि यादि ई न अचे, जे कोई आहे ई न दुनिया में, मां ऐं बाबा ई आहियूं बसि। कर्म जॾहिं बि असां ईअं कंदा आहियूं, योग में वेंदा आहियूं त ईअं अभ्यास करो। ॿियो आहे, बुद्धि में सॼो ज्ञान रखी बंधन मुक्त ठही ॿियनि जी सर्विस करणी आहे। बाप सां सचो सौदो करिणो आहे। जीअं बाप सभु कुझु गुप्त कयईं, ईअं ई गुप्त दान करिणो। जीअं बाप सभु कुझु गुप्त कयईं न, ॾिसो केॾी वंडरफुल ॻाल्हि आहे न। दुनिया में थोरो बि कुझु थींदो आहे त माण्हू झटि भॼंदा आहिनि हेॾे होॾे। बाबा जा 11 गुरु हुया, लेकिन बाबा कंहिंखां बि न पुछियईं मूंखे ईअं साक्षात्कार थिए थो। हा, हिकु गुरु खां शायदि पुछियईं कि तव्हां मूंखे ईअं साक्षात्कार करायो शायदि, त न चई न, मां त न करायो।
लेकिन ॿियो कुझु थोरी ॿुधाईं, बसि हुन इहे सोचईं ब्रह्मा बाबा। लेकिन शिव बाबा ब्रह्मा बाबा खे चयईं कि हाणे मां तव्हांखे एॾो वॾो विश्व जो मालिक थो ठाहियां त हिननि सभिनि खे विकिणी छॾो, ऐं मुंहिंजे नाम करे छॾो। सभु कुझु विकिणे करे, सभु कुझु मुंहिंजे नाम करे, ऐं हिकु अहिड़ी संस्था में लॻायो। हीअ त केॾो वंडर आहे, केॾो निश्चय हूंदो शिव बाबा। उन साक्षात्कार जॾहिं थियो बाबा में, त बाबा चईंदा आहिनि इहे गुप्त दान करो। मतिलबु कि असांखे अगरि बाबा जे यज्ञ में कुझु बि दान आदि करिणो आहे, कुझु बि करण जो संकल्प अचे थो, हा बाबा त पहिरियों त ख़ैर भट्टी ठहिणी हुई त सभु कुझु ॾिनई ब्रह्मा बाबा। लेकिन हाणे त बाबा चईंदा आहिनि न, घर गृहस्थी में रही करे ई पंहिंजो कंदा हलो। लेकिन साथ साथ अगरि आहे त बाबा जे यज्ञ में बि असांखे गुप्त रीति सां ॾींदा हलो, ज़्यादा शो ऑफ न करिणो खपे। वरदाना माया जे विकराल रूप जे खेल के साक्षी थी करे ॾिसण वारा माया जी ठव। माया खे वेलकम करण वारा उन जे विकराल रूप खे ॾिसी करे घबराईंदा न आहिनि। माया खे असां वेलकम कंदा आहियूं न, माया खेॾण ईंदी आहे न असां सां। ॾिसो माया केरु आहे? जॾहिं बाबा असांखे शक्ति ॾींदा आहिनि न, त हुन शक्ति खे असां केतिरो धारण कयो आहे, हुन शक्ति खे असां केतिरो पंहिंजो ठातो आहे। उन जे लाइ बाबा ई पंहिंजी दुनिया में जो नेगेटिव शक्ति आहे, बाबा चईंदा आहिनि न माया मुंहिंजी बेटी आहे, त बाबा ई पंहिंजी माया बेटी खे मोकिलंदो आहे कि तूं वञ हीअं चेक करे अच हिनखे। पोइ अगरि असां बाबा जी शक्ति जो असां धारण कई आहे, जो ज्ञान असां ॿुधियो आहे, अगरि असांजी बुद्धि में उहो आहे, असां हुनखे यूज़ करे छॾियो त असां हुन ते विजय पाए वठंदासीं, है न। ऐं अगरि असां हुन माया जी शक्ति सां हार खाई छॾियासीं त मतिलबु असां बाबा जी शक्ति खे पंहिंजो ठातो न आहे, पूरी रीति धारण कयो न आहे। त हिन करे ई माया ईंदी आहे, है न। माया हिन करे न हर प्रकार जी माया खे विकराल ते विकराल रूप जी माया खे बि आह्वान करो, ताकि असां चेक करे सघूं कि मां केतिरो बाबा जे अॻियां समर्पित थी आहियां। बुद्धि केतिरी मां बाबा समान ठही आहियां। श्री बाबा जे अॻियां त माया कुझु बि न आहे। बाबा जे अॻियां माया कुझु आहे त असां बि माया खे वेलकम करूं, बाप समान ठहूं, सर्व प्रकार जी माया ते विजय प्राप्त करे सघूं। त हिन करे साक्षी थी करे खेल ॾिसण में मज़ो ईंदो आहे। श्री माया जो ॿाहिरां जो रूप शेर जे रूप में हूंदो आहे, लेकिन हुन में ताक़त ॿिली जेतिरी बि न आहे। सिर्फ़ु तव्हां घबराए हुनखे वॾो ठाहे छॾंदा आहियो। छा करूं, कीअं करूं? अॼुकल्ह माण्हू बाबा जी ज्ञान जे लाइ केॾो उल्टो सुल्टो चईंदा आहिनि, हा न। पब्लिसिटी कंदा आहिनि। जीअं बाबा जो ज्ञान असां ॿुधायूं था, कई माण्हू बाबा जी ही ज्ञान ॿुधी करे उल्टो सुल्टो चईंदा रहंदा आहिनि। हीअं करे छॾंदासीं त ईअं थींदो आहे, ईअं थींदो आहे। चलो हुननि वटि जो बि आहे, लेकिन असांखे हुननि सां डिॼणो न खपे, है न। छा त ईअं कोई बि ॻाल्हि, कहिड़ो बि रूप, चाहे उहो सोचे मां शेर आहे, लेकिन बाबा चईंदा आहिनि उहो त हुन में ॿिली जेतिरी बि ताक़त न आहे। हुन में ताक़त ॿिली जेतिरी बि न आहे। सिर्फ़ु हुन सां तव्हां घबराए छॾंदा आहियो, सोचंदा आहियो छा करां, कीअं करां, कीअं थींदो। लेकिन इहो ई पाठ यादि रखो कि जो थिए थो उहो बि सुठो, जो थियण वारो आहे उहो बि सुठो, जो थी वियो उहो बि सुठो। साक्षी थी करे खेल ॾिसो त माया जी ठही वेंदासीं। सदा साक्षी थी करे खेल ॾिसो त माया जी ठही वेंदासीं न। हमेशा साक्षी थी करे खेल ॾिसो, मतिलबु बाबा सां गॾु सभु कुझु ॾिसंदा रहो।
उहे असांखे कुझु बि चवनि कुझु बि करनि असांखे उन्हनि सां घबराइणो न आहे। स्लोगन आहे जो सहनशील आहे उहो कहिड़े बि भाव स्वभाव में जलंदो न आहे, व्यर्थ ॻाल्हियुनि खे हिकु कन सां ॿुधी ॿिए कन सां कढी ॾींदो। जो सहनशील आत्मा आहे अर्थात जो जंहिंमें सहन शक्ति सां गॾु समाइण जी शक्ति बि हुजणी खपे, तॾहिं उहा आत्मा ॿियनि जे भाव स्वभाव कहिड़ा बि हुजनि जो बि हुजनि उन्हनि सां जल्दी न, व्यर्थ ॻाल्हियुनि खे हिकु कन सां ॿुधी ॿिए कन सां कढी ॾींदी। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।